नाज़रीन, ज़िला इंतज़ामिया सांगड़ के सहकार से पीसीबी ग्राउंड सांगड़ में ऑल सिंध शहदा पाकिस्तान की याद में T20 क्रिकेट टूर्नामेंट पुजाणी ते पहुतो। तफ़सील एडी कुंभर की रिपोर्ट में। ज़िला इंतज़ामिया सांगड़ की सहकार से पीसीबी के ग्राउंड सांगड़ में ऑल सिंध शहदा पाकिस्तान की याद में T20 क्रिकेट टूर्नामेंट पुजाणी ते पहुतो। T20 क्रिकेट मैच में सिंध के 46 टीमन हिस्सो वरतो। टूर्नामेंट जो फाइनल मैच अल रहमान क्रिकेट क्लब सांगड़ बे मुकाबला अल बुखारी क्रिकेट क्लब मोरो विच में थियो। अल बुखारी क्रिकेट क्लब पहिरीं बैटिंग कंदे अल रहमान क्रिकेट क्लब के 146 रनसन जो हदफ दिनो। अल बुखारी क्रिकेट क्लब मोरो के बेहतरीन बैट्समैन मोहम्मद हसन 83 रनसूं ठायूं। अल रहमान क्रिकेट क्लब 19 ओवरन में स्कोर पूरो करे फतेह हासिल कई। अभिचंद, फैजान, शहबाज निजामानी मैच में बॉलिंग और बेहतरीन बैटिंग जो मुजाहरो करे टीम के फतेह ॾियारी। फाइनल मैच में मेहमान खास PPMN के मरकजी इतलात सेक्रेटरी शादिया तामरी जो भाउ औरंगजेब मरी PP अगवानन शहरन वॾे अंग में शिरकत कई। मूंखे ॾाढी ख़ुशी थी है, तमामु सुठी शइ है। नौजवाननि जे लाइ हिकिड़ी एक्टिविटी है, हिकिड़ी सेहतमंद एक्टिविटी है। अहिड़ी शयूं हुजणु घुरिजनि। अहिड़ी शयूं जेके आहिनि नौजवान के गलत राह का बचाईंदियूं आहिनि। क्रिकेट तो तमाम सुठी गेम है, गेमूं हुअण भी खपनि। अॼु तव्हां तमामु घणी इंजॉय कई। सांगड़ में टूर्नामेंट थी वरी शौक़ु असांखे जागे पियो क्रिकेट रहण जो। गेमूं हुअण खपनि। मोर की टीम तमाम सुठी बैटिंग लाइनअप हुई। जिथे जा ग्राउंड आबाद होंदा आहिनि उते जा सिविल हॉस्पिटल वीरान होंदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको अॼुकल्ह मंशियात असांजो नासूर थी वियो आहे, इहो इन जो सबबु इहो आहे त असां जेके ग्राउंडनि खां असांजे नौजवाननि खे परे करे छॾियो आहे। इन जो वाहिद सबबु आहे त हुकूमत सिंध जिते एतिरो असां सां गॾु ताउन कयो आहे त अगरि इहे हेठि सतह ते ग्राउंड बाराड़ी की सतह ते, तालके की सतह ते, ज़िले की सतह ते अहिड़ा इवेंट कराइजनि त नौजवाननि खे अहिड़ी सरगर्मियुनि तरफ़ वापसि वठी अचे त नौजवान नशे खां पाक थी सघे थो। मां पंहिंजी टीम जे लाइ तमामु सुठी इनिंग खेॾी ऐं जेकी टीम खे ज़रूरत पई आहे। टूर्नामेंट जे बारे में मां इहो चवंदुसि त असां सॼे सिंध में क्रिकेट खेॾूं था, पर जेको मज़ो असांखे सांगड़ जे क्रिकेट ग्राउंड ते अचे थो न, असांखे ॿिए किथे अहिड़ो मज़ो नथो अचे। ऑल सिंध शहदा पाकिस्तान T20 क्रिकेट टूर्नामेंट की पुजाणी वारी तकरीब में फतेह हासिल कंदड़ विनर और रनर टीमन के कप्तानन के PP अगवान औरंगजेब मरी ट्रॉफियूं ॾिनियूं। बेहतरीन बॉलिंग, बैटिंग और फील्ड कंदड़ रांदीगरन के ज़िले इंतजामिया के नुमाइंदन, PP अगवानन, समाजी अगवानन शहर शील्ड ॾिना। कैमरामैन खाकी ओश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सांगड़।